सदारती खुतबो असांजे ॾाढो पेश कनि साईं इमदाद हुसैनी। यकीनन असीं भागवंद आहियूं जो उर्दूअ जे फैज़ जो फैज़ सिंधीअ में इमदाद कंदड़ इमदाद असांजे विच में आहे। इन खां वधीक ॿियो असांजो भागवंद हुजण जो कहिड़ो सबूत हूंदो। भरपूर ताड़ियूं इस्तक़बाल कजो मोहतरम साईं इमदाद हुसैनी साहब। आख़िर में सदर अला तमामु घटि वक़्तु वञी रहंदो आहे। ॻाल्हियूं घणियूं थी चुकियूं आहिनि ऐं ॾाढियूं काराइतियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं हिकिड़े अरसे खां पोइ हिकिड़े अहिड़े फंक्शन में आउं आयो आहियां जंहिंमें जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि से दिलि वटां थियूं आहिनि। छो त दिलि मां चयूं वियूं आहिनि त उहे दिलि सां असां ॿुधियूं पियूं। सभिनी सुठो ॻाल्हायो ऐं इहो जेको आहे सो पने ते बि उतारिजे ऐं पोइ इहो छपजणु बि खपे जेके कुझु लिखियो हुयो। छो त हिन में तमामु घणी बुनियादी ॻाल्हियूं थियूं आहिनि। शाइरीअ जे हवाले सां बेसिक ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी मज़ेदार त मां जॾहिं शाइरी शुरू कई चौथे अंग्रेज़ी ऐं उहा सुरीली शाइरी माना झूंगारे मूं लिखी हुई। पोइ असां पके किले मां रोज़ी कार्नर ते ट्यूशन वठणु वेंदा हुआसीं जंहिंमें मुंहिंजो सोट शबी रात हो, सोज़ त्रिखड़ाई हो, शमसिल आरफिन हो ऐं असांजे ॻोठ जो ई मास्तर हो जेका असां ट्यूशन वठणु वेंदासीं साईं अब्दुल करीम महिमान। सो हिकिड़े ॾींहुं शबीर हुन झूनी मूं ते खई त सर इमदाद शाइरी कंदो आहे ऐं मुंहिंजी कापी खणी उहा ॾेखारियईं। साईं सर अब्दुल करीम शाइरी पढ़ी मूंखां पुछी तुंहिंजो तख़ल्लुस छा आहे? त उन वक़्तु मूंखे तख़ल्लुस जी का ख़बर ई न आहे त इहा कहिड़ी भला आहे। पोइ शबीर आतिफ़ ऐं मुंहिंजो वॾो सोट संदसि वॾो भाउ असदुल्ला शाह बेखुद हुसैनी शाइरी कंदो हो ऐं हू मुशाइरनि में वेंदा हुआ मखदूम साहिबु त मुंहिंजो मूंखे बि सेखारियो इहो बैर वज़न त आउं बि हुनखे लिखां। पोइ मूंखे यादि आहे त भाउ असदुल्ला शाह बेखुद हुसैनी मूंखे फ़ाइलातनि वज़न सेखारियो जेको मूंखे सम्झ में कोन आयो ऐं आउं भॼी वियुसि। पोइ शाइरी छॾे ॾिनी ऐं पोइ जॾहिं मूं शाइरी शुरू कई त हू शाइरी छॾे चुका हुआ। त इहो ज़रूरी न आहे त जेकॾहिं उन में अहसास शाइराना न आहिनि त उहा शाइरी न आहे। एमी मलकाणी इन हवाले सां चए थो कि कल्पना माना ख़्याल, तव्हांजे ख़्यालनि जी विॾाम केतिरी आहे। हाणे अचूं था ज़ाइदा जे किताब ते। हिन जो नालो किताब जो ख़ुदि जेको आहे आउ त आउ हिकिड़ो सॾु आहे ऐं हिकिड़े फ़र्द खे सॾु आहे। असीं सभु ते फ़र्द गॾु थी असां हिकिड़ो मजबूत थियूं ऐं उहो सॾु छाजे बारे में आहे? सुंदरता ॻोल्हण जे बारे में। हाणे शाह साईं फरमाए थो पखे में पदमणी त कर वरा को विझ साई सूरत सिज साई मूरत मारी। पर उन सूंहं उन मूरत उन सुंदरता ॿाहिरी ज़ाहिरी हुनखे खूह था खणायो ऐं जॾहिं उमिरि जे कोट में वई त शाह साईं त हिकिड़ो वॾो मूंखे कॾहिं कॾहिं लतीफ़ साईं खे आउं पढ़ंदो आहियां मूंखे सम्झ में न ईंदो आहे त शाह साईं कहिड़ी मिटीअ मां ठहियो।
मिटी इन मुसल असुल हुई एतिरी उन में हिकिड़ी अच्छा मारवी खाइण पीअण छॾे ॾिनी रेशम अतलस ज़रबफ़्त कीमख़्वाब अलाए कहिड़ा कहिड़ा बादशाह जा लिबास उन साम्हूं ताकियुनि जा ताकिया उछलायूं उन्हनि खे ॾिठो बि कोन ज़ेवर हर क़िस्म जा ज़ेवर उनजे अॻियां रखियूं उनखे छुयो बि कोन ऐं पंहिंजे वतन खे पंहिंजे मलीर खे पंहिंजी मारुनि खे सारींदी रही शहर खे हिकिड़ो बैत पढ़णो हिन सिलसिले में शुक्र जो न पढ़ी मां पढ़ी थो छॾियां सोन बराबरि सगड़ा मारुनि संदा मुंहुं पटोला कुम्हार खे उमिरि आछमतो घर लोईअ जी लूं ॾाॾाणनि दुनिया मुंहिंजा माना लोईअ जी इहा तंत बि मुंहिंजे लाइ भली आहे वधीक आहे उत्तम आहे जेका मूंखे ॾाॾाणनि ॾिनी आहे अच्छा हिते लतीफ़ साईं हिकिड़े हंधि ईअं बि चए थो त हुन पंहिंजे हॾनि ते मांस कोन चाढ़ियो ऐं ईअं ॾिसो लतीफ़ साईं हिते असांखे इहो थो ॿुधाए त हुन पाण मां सेक्स ख़तमु करे छॾियो जेको सेक्स ॾिसी सेक्स जहिड़े के मर्द खे उहो ई उन ख़तमु मांस न चाढ़ियो कपिड़ा न पातई मुंहुं न धोतई वार न वेड़ई इन खां पोइ जेका वञण ते त पियो हल वेंदा आहे चित हुस्न उहो हुस्न जॾहिं पैदा थिए थो मारवी में माना तव्हांजे अंदर में जेका सूंह आहे उहा हुन ज़ाहिरी सूंह खां वधीक लतीफ़ साईं असांखे इहो ॿुधायो आहे ऐं मूंखे यादि आहे मूं हिकिड़ो दफ़ो ज़ाइदा खे चयो मूं चयो लतीफ़ खे पढ़ त चई त लतीफ़ ॾुखियो आहे मूं चयो भई ज़िंदगी बि ॾुखी आहे पर असां गुज़ारियूं था ऐं सिंधी माण्हुनि जी त ज़िंदगी वधीक ॾुखी आहे छो त हिते जेके माण्हू आया जीअं की अफ्रीकन चयो आहे त इहे मशीनरी जॾहिं हिते आया त तॾहिं इन्हनि जे हथ में किताब हो असां वटि ज़मीन हुई हाणे ज़मीन हुननि वटि आहे असां वटि किताब आहे असां सां बि उहो साॻियो होशियार थियो असां वटि किताब आहे ज़मीन हुननि वटि आहे जेके पीर आया असां सैयद जेके सैयद जेके ॿारहं आया बरोच आया ॿिया जेके सेटलर्स पंजाबी आया अंग्रेज़नि बिहारिया त इहे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ऐं उन खां पोइ विराम थियो पर सिंधी माण्हू जीअरो आहे ज़िंदा आहे जेका ॻाल्हि कई ज़ाइदा हाणे जेका सूर जी जेका ॻाल्हि कई आहे उन खे थोरो घटि आहियां न वधाए न घटि आहियां न वधायां कल्ह खे अॼु सां मिलाइजा हिकु अहिड़ी कड़ी आहे इन नज़म जे पुॼाणी वारी सिट सच जे सिज जी रोशनी आहे इहो या मामूली न आहियां गैर मामूली आहियां असांजो आम माण्हू या असां ख़ुदि जेके लिखूं था उन्हनि जा ई दर्द सूर रूं था पंहिंजी शाइरी में पंहिंजी कहाणियुनि में उहो जेको आम माण्हू असांजो सिंधी माण्हू आहे सचो ऐं खरो माण्हू जंहिं लाइ लतीफ़ साईं चयो जेहा जे तेहा मुंहुं मारू मञी ॾुखनि में आहिनि बुखनि में आहिनि पंहिंजो वतन नथा छॾीनि पंहिंजी ॿोली नथा छॾीनि पंहिंजो कल्चर नथा छॾीनि
अज़ाबनि में आहिनि, मुसीबतनि में आहिनि, आफ़तनि में आहिनि। ऐं शाइरी उम्मीद आहे, फट ते पहुओ आहे, अखियुनि जो ओझर आहे, सूंहं जी तलाश में असां सां गॾु आहे। अंदरि मुल अमुल, ॿाहिरि कोझा कापड़ी, सवेरे अला के लतीफ़ साईं जी इहा सिट पढ़ी, केॾी वॾी सिट आहे। सो हिते ख़ुदि केतिरा अहिड़ा नज़्म पढ़िया विया जेके पाबंद नज़्म आहिनि। जीअं हीअ नज़्म आहे, जेको अमर सिंधू पढ़ियो शायदि, तुंहिंजे नेड़नि जे सजदनि नमाज़ी कयो, फ़र्ज़ सुन्नत इबादत छा ॼाणूं असां। हाणे हीअ वज़न ते आहे, मुमकिन आहे ऐं ज़ाइदा खां पुछां हिन जो वज़न कहिड़ो आहे त शायदि न ॿुधाए सघे। इहो मुंहिंजो तजुर्बो आहे, ऐं केतिरनि खां पुछी वठंदो आहे त हीअ कहिड़े वज़न ते आहे, त हुनखे वज़न जी ख़बर न हूंदी, पर उहो वज़न ते पूरो हूंदो आहे। माना उन अंतर में इहो रिदम, जंहिंखे ख़्याल जो रिदम चए थी ज़ाइदा। सो ज़ाइदा मां असांखे वॾी उमेदूं आहिनि। इहो हिन सुठो कयो जो हिन में अंग्रेज़ी तर्जुमो बि आहे, ऐं हिन खां अॻु में उर्दू तर्जुमो साॻे किताब में, अमर सिंधू जे किताब में आहे, ऐं रिहाना जे किताब में बि आहे। अंग्रेज़ी में मुंहिंजे जेसिताईं मुंहिंजो मुतालो आहे त हे पहिरियों बीहो आहे। ऐं यकीननि इन्हनि शाइराननि ख़्यालनि खे पढ़ी ॿाहिरी दुनिया ज़ाइदा खां बि वाक़ुफ़ु थींदी ऐं असांजे ख़्यालनि खां बि वाक़ुफ़ु थींदी। सो ज़ाइदा अबड़ो मूंखे काफ़ी अर्से खां पोइ ख़बर पई तो इसाक अबड़े जी, साईं इसाक अबड़े जी आहे, धीउ आहे, न्याणी आहे। ऐं असीं आयासीं ॿी गाॾी में त मूं शहर सां ॻाल्हि कई त साईं इसाक अबड़ो टेक्स्ट बुक बोर्ड में सेक्रेटरी हुयो, ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट हुयो, पर मूंसां शुरू में कोन थियंदो हो। ऐं कुझु हुनखे ग़लति सलत ॻाल्हियूं जीअं असांजे बारे में तरक़ी पसंदि आहिनि, तरक़ी पसंदि आहिनि, तरक़ी पसंदि लतीफ़ पोइ सभु शाइर तरक़ी पसंदि हूंदा आहिनि, कोई कुत नज़ल पसंदि हूंदो आहे छा? क़ौम परस्त बि सभु हूंदा आहिनि, कोई क़ौम परस्त बि असीं थिया आहियूं छा? पर पोइ हिकिड़ो हिसो अहिड़ो आयो जो मां तॾहिं लीहनि ते उते सिंधियत बोर्ड में वियो हुउसि, बहिराणे साले जो एडिटर थी। पोइ उते मिड़ी हिकिड़ो मूं पाण एडिटोरियल हिकिड़ो लिखियो जेके असांजो मुंहिंजो उस्ताद साईं डॉक्टर गुलाम अली अलाना थोरो कावड़जी पियो, नाराज़ थी पियो। मूंखे वरी वापसि जेको आहे सो टेक्स्ट बुक बोर्ड मोकिलियऊं। उते वरी इहो त मुंहिंजी सीट ते जेको मुक़ररु थियो उहो छॾे न पियो। उहो वरी जंहिं धुर सां हो साईं अबड़ो उन धुर जो माण्हू हो। पर पोइ शाम में छा हो, चेयरमैन हो टेक्स्ट बुक बोर्ड जो, उन चयो बाबा उसूल इहो आहे त इमदाद जंहिं पोस्ट तां वियो हो वापसि उन पोस्ट ते ईंदो, ऐं हू जेको माण्हू इमदाद जी पोस्ट ते आहे उहो वापसि पंहिंजी पोस्ट ते वेंदो। ईअं मुंहिंजी नौकिरी बची वई। पोइ जेको आहे सो अबड़ो साहब मूंसां ठही बियो, संदसि किताबु जेको रहियती राज उहो मूंखे ॾिसण लाइ ॾिनई, ऐं मूं संदसि थोरो मञियो, ऐं तमामु सुठो तर्जुमो ऐं कमाल जो तर्जुमो। ऐं इन्हनि माण्हुनि खां कमु न वरितो हुयो,
इहो हिकिड़ो अफ़सोस रहे थो त इहे जेके माण्हू आहिनि इन्हनि खां असीं कमु नथा वठूं। ऐं एजाज़मंदी जीअं हिन में अंग्रेज़ी तर्जुमा कया आहिनि, इहो अलाए ज़ाइदा किथां ॻोल्हे कढियो, पर हुन जो कमु जेको आहे सो ॾाढो सुठो कमु आहे। असांखे अहिड़नि माण्हुनि खे ॻोल्हणु खपे ऐं उन्हनि खे असाइनमेंट ॾियणु खपे, उहो कमु ॾियणु खपे। न त असां बावजूदि हिन जे नई हिमत ॿधी आहे, पर जॾहिं वरी असीं पंहिंजे इदारनि खे ॾिसूं था, उहो वरी हिकिड़ो ॿियो हिकिड़ो सब्जेक्ट आहे जिते को ख़ासि प्रोग्राम कजे, उन्हनि मां बि घुराइजनि ऐं असां मां बि को वेही ॻाल्हाए ऐं कुझु उन्हनि खां पुछूं, कुझु ॿुधायूं। इहे शयूं जेके आहिनि से असां सां लिखण वारनि सां जेके शयूं रिलेट आहिनि। अयाज़ लतीफ़ अली जे हवाले सां सवेर हिकु ॻाल्हि कई त हुन जो हिन क़िस्म जो आर्टिकल छपियो आहे। माण्हू लिखनि पिया पर उहे झुड़नि तारनि वांगुरु आहिनि ऐं तनक़ीद असां वटि आहे कोन। अदीब ऐं शाइर जेको सॼी दुनिया ते तनक़ीद करे थो, उहो पाण ते तनक़ीद नथो थिए। इन करे तनक़ीद मुसबत या हाकारी या नाकारी कोन थींदी आहे, तनक़ीद सिर्फ़ु तनक़ीद थींदी आहे। जी शाइरी खे बि असां चऊं बाबा हाकारी या नाकारी शाइरी, काराइती या नाकाराइती, शाइरी सिर्फ़ु शाइरी हूंदी, उनमें सभु ख़ूबियूं, सभु गुण शाइरी जॾहिं असीं चऊं था त हुन में अची थी वञे। अहिड़े नमूने सां तनक़ीद बि ईअं आहे। गिरामी साहिब खां मूं पुछो चई बहिराण रिसाले में ख़त कोन था अचनि, जॾहिं मोहम्मद इब्राहिम जोड़े जे वक़्त में ख़त ईंदा हुआ बहिराण रिसाले में। इहो 55 जो दौरु आहे, सिंधी अदब जे अधु ॼण जो दौरु। उन में जमाल अबले जी कहाणी ते रसूल बख्श पुली जी छिती तनक़ीद छपी हुई, उन जो जवाबु ॾींदो त गिरामी साहिबु मूंखे चयो त ख़त छपींदासीं त अदीब कावड़जी पवंदा। हाणे अदीब जेकॾहिं लिखण ते जेकॾहिं ॼामड़े खे बोनू लिखे थो ऐं असीं चऊं था बाबा इहो बोनू खे ॼामड़ो चइबो आहे, इहो बोनू किथां ईंदो अथई? त इहो ऐं सर इहा ॻाल्हि सही चई त हूअं त तख़लीक़ी सतह ते सभु सन्फ़ूं ॾुखियूं आहिनि, पर नसरी नज़्म जेको आहे सो सभिनी खां ॾुखी सुनत आहे। हिन जा केतिरा कारण आहिनि। मिसाल तौरु ॿियनि में तव्हांखे रिआयत मिले थी काफ़ियनि जी, रदीफ़ जी, हिकिड़ो फार्मेट, हिन में उहे रिआयतूं कोन्हे। इहा वॾे में वॾी पाबंदी आहे। महिरबानी।